दोस्तों अस्सलाम वालेकुम। कड़ा हाल खुश हो सब खैर मंजिल में हमेशा दुआ जिते बि जो शाला शाद आबाद जो उम्मीद है त तैयार होंदो। अक्सर तो ते हूँ तो लाइव शादी जी हालत कोन भरती है, पर हाँ ही तमाम प्यारो असो दोस्त है सिकंदर कमरानी। उनकी शादी ब्याह में अस मौजूद कम काज ॾाढो माशाल्लाह संगत साथ आयल ही ॾाढी सॼो शामियानो जेको ॾिसो पिया ॾाढे सिकंदर जो। ॾाढो सिकंदर तव्हांजे साम्हूं वेठो आहे। ॾाढे सिकंदर सिंधी पटको जो पातो आहे ऐं सिंधी पटके में ॾाढो ठहे पियो। दादा सिकंदर थोरो हेॾा नियासीं साईं ॾिसो सिंधी पटको पहिरियल अथसि ऐं लाला रिज़वान मला अचे थो मुबारकूं था ॾे। अमजद अली चनी वो मुबारकूं था ॾे। दोस्त परे परे खां ॾाढे जी तमामु वॾी जॻह पोख आहे पोखियल परे परे खां दोस्त जेके आहिनि उन वटि अचनि पिया मिलण। साईं सखर खां बि शाह साहिबान बि हिते जेको पहुतल आहिनि। हीउ नौजवान आहे ऐं नौजवान क्रिकेटर आहे पुरियत आहे, पर हिन जी पोख जेका आहे तमामु वॾी आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में पूरी सिंध मां जेके दोस्त ख़ासि तौर ते जेके आहिनि क्रिकेटर रांदीगर ऐं नोएब खान उहे सभु हिन जे काज में पहुता आहिनि। हींअर बि सादात फैमिली सखर मां जेके हिन वटि पहुता आहिनि ऐं मानीअ जो तमामु बहितर ऐं ख़ूबसूरत सिस्टम जो लॻियल आहे। ॾिसो हीअ ज़बरदस्त मानी बि साईं ॾिसो केॾो ज़बरदस्त ख़ूबसूरत मानीअ जो बंदोबस्तु ऐं शानदार। हीअ सम्झो त आख़िर में तव्हां सां असां शामिल आहियूं। तो दोस्तों शादियूं रफ़ीक चीफ साहब बेशक साईं ऐं शमीर ख़ान मुबारकूं ॾे। कई लख कुर्ब शमीर ख़ान सो आई ॾाढो सिकंदर कमरानी उनजी जेका शादी वियांह में तव्हां सां मौजूदु आहियूं ऐं सॼी जेका संगत ही सॼो हाल बि ॾिसो पिया। अढ़ाई सिकंदर कमरानी मांझंद वारो उनजी शादी तकरीब आहे माशाल्लाह। शादी तकरीब ज़बरदस्त हले थी ऐं पूरी सिंध खां जेको हिन वटि मौजूद आहिनि वॾा महिमान नवाज़ हिन जी पोख शादी वॾी पोखियल आहे सखर ताईं वेला ऐं वॾी ॻाल्हि त ॾाढी आहे संगत सखर मां बि पहुतल आहिनि साईं। हाँ मुबारकों जने वाह वाह ज़बरदस्त
शादियों खोड़ सारी लोग मुबारक हुजनि इस दुआ जी ज़िंदगी नई शुरा थी असांजी दुआ है बतौर उस्ताद अल्लाह तबारक व तआला तोखे कामयाबियूं कामरानियूं ॾे अॼु वार तुंहिंजा ढकिया पिया आहिनि इहो ॾाढो दोस्त वरी फरमाइश पिया कनि वार छो ढके छॾिया अथव हा हा वार मजबूर में ढकिया अथऊं अॼु को ॾींहुं हिकिड़ो ॾींहुं हुन खां पोइ सुभाणे साॻियो स्टाइल थी वेंदो अच्छा हा हिन शादी मौक़े ते तुंहिंजा छा तासरात इहे हिनजो जेके जिन संगतनि खे असां इनवाइट कयो हुन जा लख रुपए सभु आया न वॾी संगत सखर मां सादात आया अथई अलाए किथां किथां शिकारपुर हुतां तूं वेठो त दुकान ते हूंदो एतिरी संगत कीअं थी संगत बस रुपए कंहिंजी महिरफ़त थी को कंहिंजे करे पोइ हुननि इज़त ॾींदा हू असां इज़त ॾींदासीं उन करे न तुंहिंजो वञणु थिए थो तॾहिं पहुता आहिनि तॾहिं त आया न वॾी ख़ुशी थी माना सखर खां बि आया आहिनि न दोस्त आया जिन लाइ बत कयो से आया बस असां लाइ माना गॾु थी वियो जिन लाइ बत कई तूं या पासे में अची वई तूं पासे में अची वई मां भले कढी छॾी हा हिन मां कढी तूं पासे में अची वई अकबर मुबारक हुजनि यार दोस्त आहे पंहिंजो ऐं शादी मौक़े ते तव्हांखे मुबारक हुजनि ख़ैर मुबारक को बि सीधी ख़ुशि कोन्हे असां खां सवाइ हक़ीक़त हथ खां पोइ अलाए जहिड़ो कनि पादर हणनि असांखे लाइव जारी रखंदा यार ॾाढी ख़ुशी यार असांजे भले वॾी आई साईं 240 माण्हू इंटर थी चुका आहिनि बंदी करे 240 माण्हू इंटर थी चुका आहिनि अञा ही माण्हू वेठल सभु दोस्त घर जा भाती आहिनि परे परे खां संगत परे खां ऐं ख़ासि करे लाखनि मां तमामु घणा वॾी ॻाल्हि सभु टीमूं सभु नौजवान रांदी करे गॾु वाह वाह ऐं ज़मार बि आयो बि यार हाई गॾु सखर मां ज़मार आयो बि यार हाई गॾु हा इंशाल्लाह मरंदो त कुल कंदी यार मौत बराका मौत गार कोन्हे साईं पर तूं इहा ॻाल्हियूं जेतिरो जंहिंखे इल्मु हूंदो जेतिरो जंहिंखे इल्मु हूंदो ओतिरो ई ॻाल्हाईंदो जेतिरो इल्मु हूंदो ओतिरो ई ॻाल्हाईंदो बहरहाल साईं ॾाढी ख़ुशी आहे ख़ुशी जो ॾियारो आहे तव्हां ॻाल्हायो ऐं हिन में फ़र्क़ु थींदो किथे उतां किथे छा करे कचो हा हा तव्हांखे साईं तव्हां हिन नंढे पैमाने भत ते आहियो ॾाढो सिकंदर ज़मार सिकंदर जे भत ते आहियो तव्हां कीअं पिया महसूसु कयो कहिड़नि माण्हुनि सां मिलिया ग़रीब भत अमीरनि जा भत तव्हां खाधा जल्दी वञी छा महसूसु कयव जेके छड़ा आहिनि उन लाइ कहिड़ो पैगाम थोरो ॿुधायो पैगाम कुझु कोन्हे को असल में सिकंदर ऐं ख़बर अथई लाइव हाणे शादीअ में कोन हलाई वाहिद सिकंदर लाइव पाण हलायूं पिया असल में छा आहे त न सो ही नंढो थी वॾो थियो आहे छा आहे त सवा नंढड़ो हो मूं वटि जीअं तूं पढ़ियो ॿुधायो अथव हिन वाल साहिब मुंहिंजो दोस्त हिन जो वाल साहिब मुंहिंजो दोस्त भाऊ इस्माइल जो वाल साहिब उहो मुंहिंजो दोस्त वरी हीउ माशाल्लाह पढ़ियो बि ऐं ॾाढी ख़ुशी थी आहे ऐं हिन जो जेको नंढी उमिरि में जेको वास्तो ॾिठो घटि तमामु माना हीउ नौजवाननि लाइ वॾो मिसाल अथव त सिर्फ़ु इहे न आहे त जेको इहे हलनि था माना यकीनी तौर ते वञे थो तॾहिं त ख़लक अचे थी न सादात छखर मां माण्हू पंधु करे शक्कर जो किरायो उहो वधो घणो थी वियो हा हा ही वाक़ई ही त तुम्हारी ॻाल्हि वाक़ई में ई कोन हुजे ख़ासि सुवाल जो आहे ख़ासि सुवाल जो आहे त छड़ण लाइ कहिड़ो पैगाम हुजे त उहे शादी करे साईं तव्हां ॿुधो न हीअ त अञा छड़ो आहे
हाँ ये मसलो आहे शादी हिकिड़ी बिल्कुलु ज़िंदगी हिसो आहे जेको त माना करणी आहे पाण ग़रीब आहे कुझु कोन करे सघंदो माई कोन कुदरत आहे रोज़ी रिज़्क़ रब थो उहो ई बाक़ी शादी ज़िंदगी चेंज थी त शादी साईं हीउ हिकिड़ो माना टेलर मास्टर आहे ईअं माना चई त कोर ज़मारीअ ते वञ पोइ मन तवक्कल जो तवक्कल साईं खोड़ हिते पैसे वारा माण्हू आहिनि नौकिरियुनि वारा आहिनि लखो लख रुपया खणनि था तॾहिं बि उहे माना ईअं नथा चवनि असीं ज़मारीअ ते वेंदासीं खीसा ख़ाली तॾहिं तीअं कोर ज़मारीअ ते वेंदो शौक़ु अथव साईं ज़मारीअ ते वियो वरी आयो तीअं कोर शादी कंदो साईं शादी अॼु ॾिस सभु पाण मौजूदु आहियूं ज़मार सिकंदर जी शादीअ में माइट त सैदाबाद जा दोस्त माइट ॾाढी ख़ुशी ऐं त ॾाढो ख़ुशि आहियां सम्झो हिन साल मुंहिंजे हिन साल में मां तक़रीबन 3 ईदनि जो माना ख़ुशी मल्हाईंदो हुओ दुलहज रमज़ान सिकंदर जी शादी ईद खां सवाइ मूंखे घर वारनि कॾहिं 9 वॻो वठी न ॾिनो ॾाढे धते ॾेढी 9 वॻो वाह वाह ज़बरदस्त यार ज़मार सिकंदर दोस्तो जी असांजो प्यारो ज़मार सिकंदर जंहिंजी तव्हां शादी वियांव में असां मौजूदु आहियूं हीउ पुठियां हाल बि ॾिसो सॼो ॾाढो सुठो सुहिणो ही साईं हेॾा ही दोस्त हालनि जा दोस्त आहिनि अच्छा ही हालनि खां ही हालनि जा दोस्त आहिनि थोरो ॾींहुं हू त मां झंडियो आहे ही हालनि खां हा नज़र साईं इहे सभु वेठा आहिनि मंसूर बलोच हाशिम अल्लाह कराची में मुबारक हुजे गुलज़ार थी वियो साईं गुलज़ार थी वियो हा गुलज़ार हाणे हू परे वेठो आहे न अचणु पर खपे ॾाढो ख़ुशी थी जो माना शादीअ में शरीक कराए छॾी जहिड़ो जीअं शादीअ में शरीक न थी ईअं साईं हिन मिड़ी ख़बर अचे हा हा केरु हाशिम हा हाणे कराची पंधु परे सखर जो माण्हू पहुची सघे थो त कराची हा में। कराची हा सही 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 पहुचणु खपे ऐं जेके साईं न पहुता न हा हा जेके सिकंदर जा दोस्त न पहुता हा मूंखे दिली सदमो पहुतो पहुचणु खपे कीअं भला माना न आया न सिकंदर जी ख़ुशीअ में शरीक मुंहिंजे ख़्याल में जेकी बि संगत सिकंदर या उहे सभु आया अञा 2 टे रहिया हुआ। बहरहाल पोइ बि साईं हा मानी खाधी साईं हा उसी जॻह ते मोकिलाए संगत वे हाँ दोस्तों असां सिकंदर कमराणी असांजी दुआ आहे इंशाअल्लाह ताला शादी दुआ जी ज़िंदगी आहे तव्हां सभु दोस्त खे दुआ वठिजो हीअ ज़िंदगी जो नओं सफ़र आहे अल्लाह तबारक व ताला हिनखे कामयाबियूं कामरानो था करे सुहिणो गुलण जहिड़ा ॿार बचड़ा ॾे हिनखे ज़िंदगीअ जो नओं हिसो यकीनी तौर ते अॻे त डूंगरी हूंदी हुई हथ में रांदि जे पुठियां हाणे डूंगरी हारी मिली त पाणे सिधो दुआ कजे लख कुर्ब मौला पाक दोस्त मोहबतूं लख कुर्ब